आईनासी हाणे रुकंदासीं रातो देरो ॾांहुं। HIV ते ज़ाब्तो अची न सघियो आहे, वधीक हिकु ॿारु फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, हम सां शेयर कयूं पिया। ॻोठ सॼण हकिड़ो में 6 वरियनि जी समीर तुनियो दम ॾिनो आहे। 3 सालनि दौरान फौतिन जो अंग वधी करे 63 थी वियो आहे। हमाखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे रातो देरो मां HIV ते ज़ाब्तो नाहे अची सघियो, वधीक हिकु ॿारु फौत थी वियो आहे। ॻोठ सॼण हकिड़ो में 6 सालनि जे समीर तुनियो दम ॾिनो आहे। 3 सालनि दौरान फौतिन जो अंग 63 थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं पहलवान जोयो खां। जी पहलवान अपडेट कजो। HIV ते ज़ाब्तो न अची सघियो आहे, ॿारड़ो फौत थी वियो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, रतो दरो में 3 वरियनि खां जेका बावजूद HIV जो ज़ाब्तो न अची सघियो आहे। रतो दरो भरिसां ॻोठ सॼण हकिड़ो जो रहावासी 6 सालनि जो समीर अहमद पुटु अता मोहम्मद जो HIV वायरस वॻे फौत थी वियो आहे। मजमूई तौर ते हिन वक़्त ताईं फौतियुनि जो अंग 63 थी वियो आहे। मासूम नीगर जे पीउ अता मोहम्मद साहिब सां ॻाल्हाईंदे चयो त 3 साल अॻु पुट जी ब्लड स्क्रीनिंग कराई हुई, जंहिंमें HIV जी बीमारी ॿुधाई वई हुई। महिरबानी अपडेट करण लाइ।